अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ तव्हांजो पंहिंजो हकीम हणखण हैदराबादी नको नर नको मादी माना विच ते ठका। असल में छा है जो जेके भी दोस्त असांजा आहिनि जेके अॼुकल्ह मेडिकल स्टोर खां भॼनि था, जेके अॼुकल्ह असांजे पंसार के दुकान खां जेके हकीमनि जा दुकान उन्हनि खां भॼनि था, अॼुकल्ह उहे माण्हू जेके आहिनि सोशल मीडिया ते अची विया आहिनि, मतिलबु के यूट्यूब ते के फेसबुक ते पंहिंजा इलाज था ॻोल्हनि। उन करे मां बि पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे जंहिंजो नालो आहे सूदली सूबेदार। मैं अॼु जेको मां तव्हां लाइ नुस्ख़ो खणी आयो आहियां उहो तमामु क़ीमती नुस्ख़ो आहे। उहो सभिनी जो मसइलो आहे, उहो आहे वारनि जो मसइलो। असांजूं अदड़ियूं हुजनि, असांजा भाइर हुजनि जंहिंजा वार न आहिनि, जंहिंजा खुसिया आहिनि ऐं जंहिंजा वार मतिलबु वॾा नथा थियनि, उन लाइ नुस्ख़ो आहे। पर इन नुस्ख़े ॿुधण खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सूदली सूबेदार खे हो कंदा जेको चवंदा आहिनि सब्सक्राइब। हा, इहो सब्सक्राइब कंदा त मां तव्हांखे नुस्ख़ो ॿुधायां। नुस्ख़ो तमामु आसान आहे, बाज़ारि वञण जी ज़रूरत न आहे, कंहिं मेडिकल ते वञण जी ज़रूरत न आहे। तमामु आसान नुस्ख़ो आहे। तव्हां बनीअ ते हलिया वञो, तव्हांजे जेको आस पास जेके बनियूं आहिनि ॿाहिराड़ी आहे उन में हलिया वञो। उते तव्हांखे अक्सर करे छेणा मिलंदा। आम छेणो आहे, असांजो मेंह जो छेणो आहे, भटारी जो असांजो गाओ छेणो आहे, ऐं उन सां गॾु ॿकरियुनि जूं जेके नंढियूं नंढियूं फोलड़ियूं आहिनि उहे बि खणो, ऐं उठ जा जेके वॾा वॾा लेलूणा थींदा आहिनि उहे बि खणो। ऐं उन सां गॾु जेको कारो पाणी असां ॿनियुनि खे ॾींदा आहियूं उन मां ॿ टे जेके आहिनि सो बोतलूं भरियो ऐं उहे सभु शयूं घर खणी अचो। उन्हनि खे पाण में मिलायो, उनखे ख़ुश्क कयो, 4-5 ॾींहं इंतज़ारु कयो उनखे ख़ुश्क करण जो। उनखां पोइ तव्हां पंहिंजे वारनि खे हणो। तव्हांजा वार जेके आहिनि, जेके खुसिया आहिनि या नथा अचनि, तव्हांजा वार इनशाला जेको आहे तेल ताईं हूंदा। हे ॾिसो, मां 5 ॾींहं आयो आहियां, मुंहिंजे वारनि खे तमामु घणो फ़ाइदो पइजी आहे। ॾिसो, हे पहिरियां मतिलबु मुंहिंजे अखियुनि में पवंदा हुआ, बाक़ी वञी हे बचा आहिनि। इहे नुस्ख़ो तमामु कम जो आहे। ऐं जेको बि दोस्त ॿी का बीमारी आहे या छा आहे त मुंहिंजो नंबर आहे 000030000। इन ते मूंसां राब्तो कयो, महिरबानी। नाज़रीन, मूंखे उमेदु आहे त मुंहिंजे नुस्ख़े ते अमल कंदो ऐं पंहिंजा वार तव्हां पंहिंजा हथनि सां वञी रहींदो। कंहिंजो सामान किरियो आहे छा आहे हकीम साहब? हे मुंहिंजो हमरा ॾिस। हा, हमरा साॻाए नथो। हमरा है या सामान जो लकड़ो आहे, ख़ुदा जी सनाई थई। बाबा हकीम साहब, हा, हैदराबाद ॾेखारियो थोमांसि, सही, कराची ॾेखारियो थोमांसि, हा, लाहौर में ॾेखारियो थोमांसि, हा, हा, लंडन में ॾेखारियो थोमांसि। बसि हे ॾिसंदि सफ़ा ॾींहों ॾींहुं ॿारनि जी चूपड़ी वञे थो थींदो। हा, वात पट बा अञा पट वञ। हे 7-8 बाला हिन वात में मोकिलबा जेके हिन जे अंदरि ई सफ़ाई वञी कंदा। बस सफ़ा कंदो आहे। हा, अहिड़ी दवा ॾिस जो की न हे ॾिस न त नक मोटरसाइकिल जो साल सर जीअं थी वियो अथसि, सभु थुल्हो थी वञे। हिकिड़ो मिंट थोरो उते कर मरीज़ खे, हिते मर तूं बि वेह। बस सिधो थी। हा, मतिलबु छा आहे त लंडन में वठी वियो ॿाहिरि मुल्क हेॾे होॾे, पर साॻाए नथो। साहब जहाज़ में लंडन वठी मांसि न, लंडन में जंहिं जहाज़ ते वेठो त सभु न की हिनखे धिका ॾेई कढियो त चई सांडरो किथां आयो। न, उते जानवरनि सां प्यारु कंदा आहिनि, अलाए छो हिन सांडरे सां। हिकिड़ो मिंट, मतिलबु हर शइ इस्तेमालु कई अथई। हा, साॻाए नथो। अच्छा, साॻाए ई नथो त पोइ छो नथो साॻाए? ईअं कर, ॿुध। ठीकु आहे, बसि सम्झी वियुसि। साॻाए नथो न? हा, ठीकु। हिकिड़ो मिंट, अब वात पट मथे अञा छा थियो हिनखे? बाबा ॻाल्हि ॿुध न, हूअं हे जेको साॻाए न पियो न, हिन सां मसइलो इहो आहे त हीउ साड़ोटो आहे। 24 कलाक साड़ में मरे पियो, हरू भरू हुन सां साड़ वरेसि उहो ई कुझु कोन आहे। उन करे ज़हर ॾेई चपटी हलाए छॾियो मां। तुंहिंजी बि जान छुटी, हिन जी बि जान छुटी।